दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शाह लतीफ़ जी शाइरी में मिजाज़ माना मिजाज़ी पहलू जेको आहे शाह लतीफ़ जी शाइरी में। तो दोस्तों शाह लतीफ़ जी शाइरी जे हवाले से जेका असां इहा लेक्चर सीरीज़ स्टार्ट कई आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ पहलू पढ़ंदासीं शाह लतीफ़ जा। सो सभ खां पहिरियां इहो आहे त को बि अगरि पहलू जे बारे में को बि सवाल अचे थो त उन हवाले सां शाह लतीफ़ जा असांखे उन पहलू ते 5-7 बैत अचणु खपनि। छाकाणि त शाह लतीफ़ जी शाइरी जो अगरि असां शेर ई न लिखंदासीं जस्ट ईअं लिखंदासीं नसर लिखंदासीं सो उहो एतिरो असराइतो न हूंदो। उन लाइ असांखे शाह लतीफ़ जी शाइरी यादि हुजणु लाज़मी आहे। सो उन सां गॾोगॾु जॾहिं उहा शाइरी हूंदी त उनजो जेको बैकग्राउंड हूंदो, फॉर एग्ज़ाम्पल अगरि मिसाल जे तौर ते असां चऊं त उहो जिदोजहद ते असांखे शेर यादि आहे, उहो ससुई सां ससुई मां आहे, सो असां उनखे उन सां कनेक्ट करे असां कुझु लिखी सघंदासीं। सो इन हवाले सां हर असांखे असां जेको बि शाह लतीफ़ जो पहलू पढ़ंदासीं उन ते कुझु असां बैत उन ते यादि कंदासीं ऐं बैत यादि करे उनखे पोइ उन जो बैकग्राउंड वग़ैरह लिखी उन सां कनेक्ट करे असां हिकिड़ो सुवाल कुझु असराइतो लिखी सघूं था जंहिंमें असांजो मवाद हूंदो, जंहिंमें असांखे मार्क्स बि मिली सघनि थियूं। सो अचो त अॼु शाह लतीफ़ जे सूफ़ियाना पहलू खां हटी करे हाणे असां अचूं था मिजाज़ शाह लतीफ़ जी शाइरी में मिजाज़ी शाइरी। त पहिरियों पहिरियों शेर मूंखे माओ मिजाज़ पिञारे जीअं पिञो वर्द वज़ीफ़ा विसरिया रही कान नमाज़ हीअड़ो बहरी बाज़ चाहे चंबन में कयो। यानी मूंखे इश्क मिजाज़ी इश्क पिञारे जीअं पिञो, जीअं मूंखे हुन पंहिंजे मूंखे जकड़े छॾियो, मूंखे सफ़ा भोरा भोरा करे छॾियो, जीअं मूंखे हुन क़ाबू करे छॾियो। वर्द वज़ीफ़ा विसरिया रही कान निमाज़, मूंखे हीअ जग हीअ नमाज़ मूंखे सभु कुझु मीन्स विसरी वियो। हीअड़ो बहरी बाज़ मुंहिंजो दिलि बहरी बाज़ जीअं बहरी बाज़ हूंदो आहे, जीअं समुंडी पखी हूंदो आहे, चाहे चंबन में कयो मुंहिंजे ईअं बिल्कुलु ई मूंखे न क़ाबू करे छॾियो। मूंखे मीन्स मिजाज़ी इश्क क़ाबू करे छॾियो। सिंध जे हिन सदा हयात शाइर हक़ीक़त जे आला दर्जे ते पहुचण खां अॻु मिजाज़ जूं केतिरियूं ई मंज़िलूं तइ कयूं। जानिब जे जलवे संदसि जीअ खे झोरे विधो, खामा पचां पजरां लुछां ऐं लोचां। यानी इहे जेके सभु लफ़्ज़ आहिनि इहे सभु मीन्स इहे मिजाज़ इश्क में तड़पण जा हिकिड़ा नाला आहिनि। खामा पचा तन में तौंस पिरीअ जी, यानी मुंहिंजे अंदरि में पिरीअ जी तौंस आहे, उकीर आहे, पिया नंढापा जेका ख़तमु न थिए थी। जे समुंड मुंहुं कयां, जेकर मां समुंड एतिरी मुंहिंजे अंदरि में तड़प आहे, एतिरी मुंहिंजे अंदरि में पिरीअ जी उञ आहे। जे समुंड मुंहुं कयां, जेकर मां समुंड जे मुंहुं वञा, जेकर समुंड बि मुंहिंजे साम्हूं अचे त सुरकिया ई न थिए, त माना हिकु ढुक ई न थिए। सो एतिरी मुंहिंजे अंदरि में मुंहिंजे महबूब जी सिक आहे। सो इहो बि हिकिड़ो शाह लतीफ़ जी शाइरी में हिकिड़ो महबूब लाइ सिक उकीर ऐं मिजाज़ जो हिकिड़ो असरु आहे। पंहिंजे पिरीं जे जलवे जी अकासी ॾाढी सुहिणे अंदाज़ सां कई अथसि। सॼण जे हार सिंगार ऐं सूंहं जो ज़िक्र कंदे चवे थो, जहिड़ा गुल गुलाब जा तहिड़ा मतन वेस, चोटा तेल चंबेलिया हा हा हू हमेश, पसो सूं सैयद चए नी अचनि नेश, लालनि जा लबेस आतण अखर न हुजे। हिकु जमाल पसंदि इंसान खे जिस्मानी सूंहं में सभ खां वधीक अखियूं मुतासिर कंदियूं आहिनि। शाह लतीफ़ मूमल जी अखियुनि खे तेज़ तीरनि सां तशबीह थो ॾिए। जन एतिरो त खेसि एतिरो त कुठो जो उन्हनि परदेसियुनि जूं क़बरूं क़ाइमु थी वियूं। मूमल खे मिजाज़ जा अखियुनि में अलमास, न की आम न की ख़ासि, जे आया जे विया से वॾिया। मिजाज़ी मोहबत में सभ खां वधीक अज़ाब ॾींदड़ महबूब जो इंतज़ारु हूंदो आहे। लतीफ़ सां इन कैफ़ियत खे मूमल जे वातां ईअं थो बयानु करे, क्षमा ॿारींदे शब पिरे बाखूं कढियूं, मोट मरां थी मेंदरा राणा करण रब, तुंहिंजी तात तलब कां घुराए मुकाक जा। यानी क्षमा ॿारींदे शब माना ॾीओ ॿारींदे शब माना सॼी राति तुंहिंजूं वाटूं ॾिसंदे पिरे बाखूं कढियूं, सुबुह थी वई, पिरे माना सुबुह, पिरे बाखूं कढियूं, पिरे थी वई, सुबुह थी वई। मोट मरां थी मेंदरा, मोटी आहे मुंहिंजा महबूब, मुंहिंजा राणा, मुंहिंजा मेंदरा, राणा करण रब, ख़ुदा जो वास्तो थी, ख़ुदा जे वास्ते मोटी आहे, राणा करण रब,
तुंहिंजी तात तलब यानी तुंहिंजी तलब में तुंहिंजी उकीर में कांग उॾायमि पाक जा मूं काक जा कांग उॾाया। सो इन में इंतज़ारी जी कैफ़ियत आहे। सो आशिक़ जी जान माल सभु कुझु संदसि महबूब जो हूंदो आहे। जेकॾहिं महबूब रुसी वञे त माल मिल्कियत ऐं घर घाट खे छा कबो। शाह लतीफ़ फरमाए थो, हाल कुर्बान माल कुर्बान घोरियां लॾाणो, माना हर शइ तो ते मुंहिंजो महबूब घोरे छॾियां। फिदा थिए फ़क़ीर जो शल रुसे न राणो, हर शइ कुर्बान थिए शल रुसे न राणो। मुयन सी माण्हू माण्हू मुयन सी माण्हू मुनासिब न मेंदरा, असां अॻे ई मुआ पिया आहियूं। मुयन सी माण्हू मुनासिब न मेंदरा, असां सां माना वधीक लेखा न कयो, मुनासिब न आहे मेंदरा, यानी उहो उन्हनि खे चए थी। सो इहो हो शाह लतीफ़ जी शाइरी में असांजो मिजाज़ी इश्क़ यानी मिजाज़, जंहिंमें हुस्न जमाल बि नज़र अचे थो, इंतज़ार जी कैफ़ियत बि आहे, जंहिंमें पंहिंजे महबूब लाइ हर कुर्बानी ॾियण जो जज़्बो बि आहे। सो आई होप कि इहो तव्हांखे सम्झायो हूंदो। ऐं ईअं ई कुझु शेर इन जा 8-10 शेर यादि करे तव्हां पंहिंजे टॉपिक खे, पंहिंजे सवाल खे असराइतो बणाए सघो था। सो थैंक यू, वरी मिलंदासीं ॿी वीडियो में।